फिल्म जी रिकॉर्डिंग ते आहियूं कंबर शहर में। असां सिंधिया बहितरीन आर्टिस्ट हाकिम आज़ाद, महबूब कोटाणी, महबूब मोहब कोसो साहब, अबीब बॉस और काफ़ी ॿिया दोस्त गॾु आहिनि। हींअर सीन हले थो हिकिड़ो सेठ ऐं नौकर जो। असां सही तव्हां ॾेखारियो थो। हाँ बिल्कुल। अंगण अजीब ओ नसीब भला आया, अंगण अजीब ओ नसीब भला उहे अंगण जुमा या अजीब जुमा आया, अंगण रकीब। बापू जे छोरे पे मुकार थी हुई सभा अपनी तंग की मर्जी वजह से मिलाए सिलाए। अरे छा थियो छोरे के मरी त कोने पियो न। बाबा उहा छोरी जे इश्क में मरंदो हो न। हाँ उहा उनजे तरह ते वही जंहिंजे वठी दोल धमामन सां ॾिठई जो तरह के लॻो पियो तालो छोरी थी वई रपू चकर। अरे कराई न नोट में मूंखे ख्वार वठराई न बिना छुरीअ जे मुंहिंजो नक कराई न पंहिंजो बि तांगीअ सां मोकारो। अरे चवां पियो त इहा छोरी वॾी फिराटणा इन जे पीउ खे बि सुञाणिया उहो बि फिराटी हो। ऐं वॾो शौक़ु हुई जंहिंखे मां पैसा पुॼाए छोरी खे लुटाई पियो। हाणे ख़बर पई न ॿियो बाबा जैसे मां शादी कई ना उहा वॾी फिराटनी तालो करे गाली बनी। लख लानत ई खोड़ थी निभागा चंद्रा। अरे कराई न सॼे ॻोठ में मूंखे ख्वार वठराई न बिना छुरीअ जे मुंहिंजो नक। अरे चवां पियो त हिन जो पीउ बि फिराटी आहे इहा छोरी बि फिराटणा। पर साईं तूं काथे थो सम्झे तोखे शादीअ जो शौक़ु जेके ॿल पिया पियो ॼाए सो वरी खाराए पियो छोरी जे पीउ खे या त छोरीअ खे वधी मज़ो। अरे न तो भी कराए शादी। अरे अञा लौटी न तो मरे वरी अञा चए तो ॿी शादी करा। तुंहिंजे रोअण पिटण सां मूंखे एहसास कोन ईंदो। तुंहिंजे रोअण पिटण सां मूंखे एहसास न ईंदो। हाणे ॾिसिया त रोअण पिटण सां कोई एहसास ईंदो तूं हले वञे। हे हले वञे तूं उन पोइ पीउ जे रोंद वञे मुंशी। तुंहिंजे न रोअण पिटण सां मूंखे एहसास कोन थींदो। तोसां इहा झुठ चङो थी आहे। हाणे ॾिसजांइ त तुंहिंजो पीउ कीअं थो लाऊं लहे कीअं तो गुलाब जे गुल जहिड़ी ज़ाल वठी अचे। मुंशी बाबा साईं हल त असां बि हलो को कमकार कयूं हिन जो रोअण पिटण ख़तम ई करे ॾियो। हली आ मूंखे अॻिते छॾे हेॾे थी। ओके मुंशी अच मुंशी अच। मुंशी सोलो